भरे वठो भरे वठो इशार कजो पुलिस जिंदाबाद पुजे ना नारो नारो अल्लाहु अकबर जिंदाबाद जिंदाबाद सर वेलकम सर जिंदाबाद 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 गुलना आधा दफा अलग आयो गदा आयो ना हिते का तकलीफ़ का वेहूं था थोड़ो तव्हां सभिनी खां मां सोचियो अॼु मिलूं बि सही ॻाल्हायूं बि सही थोड़ो पंहिंजी हिफ़ाज़त अहिड़े हिसाब सां जो पुलिस ऑपरेशन करे थी न जी ज़ाहिर आहे कुते खे जॾहिं धकु लॻंदो आहे त कुता छिता थींदा आहिनि भई पंहिंजी मज़बूती करणी आहे ऐं मज़बूती में ॿ शयूं यादि रखो हमेशह मां तव्हांखे अॼु इहो ॿुधायां त हीअ जेके ॿाहिरां जेके बि तव्हांजा मोर्चा आहिनि राति जे टाइम ते जेके ज़मीनी मोर्चा आहिनि हिननि में ज़रूरु वेहो जेको आहे ठीकु आहे न 3 खां 4 माण्हू अगरि तव्हां चौधारी वेहंदव 500 माण्हू अचो तव्हां कुझु न थी सघंदो ठीकु आहे न हे जेके मथियां मोर्चा आहिनि न इहो जॾहिं उहो ठाहे कान थो न हिकिड़ो मथे माण्हुनि खे चुटणु सवलो आहे ईअं न ऐं हेठे माण्हू खे ॾुखियो हूंदो हेठि न करे हा त तव्हांखे ॿाहिरि जेके न 3 माण्हू खॾनि में ज़रूरी आहे हा खॾनि में लाज़मी अथव इन में सुस्ती न कजो जेको आहे इहा सुस्ती जे करे पोइ असांखे नुक़सानु थिए थो ऐं इनशाला पुलिस जेको आहे पंहिंजे जवाननि जो बदिलो वठणु शुरू कयो आहे असां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त 2 ॼणनि जा बाज़ी आहिनि इहो असां 2 न इनशाला 100 पूरो करायूं 5 जॻह ते 100 जेको आहे तव्हां बि थोरी हिमत सां छो त तव्हां विच में गढ़ में वेठा आहियो ऐं सुभाणे खां वठी असां हिन सॼी पिकेट खे जेको आहे ॿीहर खां ठाहिराइणु शुरू कयूं था हिन में प्रॉपर सही तरीक़े सां तकलीफ़ आहे पर तव्हांजे ॿाहिरनि जो खून बि हिते हिननि वहियल आहे हिन जॻहियुनि ते हुननि जो सभिनी जो हिसाबु किताबु